अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी ज़बरदस्त धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं हाणे ड्रामे में हिकु ॾुख भरिया सीन बि ॾेखारिया विया ऐं शैतानगिरी वारा बि। छा वीयर हाणे इहो अकबर ख़ान ऐं चाकर ख़ान जो ठाह मुमकिन आहे? बिल्कुलु दोस्तों, अकबर ख़ान इन ठाह खे कामयाबु करण जे लाइ हिकिड़ी ॿी कोशिशि करे रहियो आहे। थी सघे थो इहा कोशिशि मतां वक़्ती तौरु कामयाबु थिए या जाबर अञा किन करे, छो जाबर बि त अहद कयो आहे मां पंहिंजे घरवारी जो बदिलो चाकर ख़ान खां ज़रूरु वठंदुसि। अहिड़े हिसाब सां इहो अचण वारे एपिसोडनि में थी सघे थो त वरी को खून ख़राबो थिए। बाक़ी हैदर जेको आहे किनो, इहो ईअं तव्हांखे रुलंदो नज़र ईंदो, कॾहिं हिते त कॾहिं हुते, कॾहिं हीअं त कॾहिं हूअं, छो त सावलिनी खां अलॻि थी चुको आहे। हाणे इहो पादरनि में हूंदो हैदर को सुठो कमु कान कयो आहे ऐं बिन अदाकारनि में जे ॿिया हली रहिया आहिनि, चाकर ख़ान बि को सुठी हुन ते न पुॻो आहे। मूंखे लॻे थो दोस्तों ड्रामो हाणे कुझु वेझो थियो आहे ख़तमु थियण जे। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।